सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे ख़ुसूसी प्रोग्राम में इमदाद अली ओढो अवां खे भलीकार चवां थो। सामाईन अॼोके प्रोग्राम में साईं जीएम सैद जे किताब नई सिंध लाइ जदोजहद मां बाब नंबर 15 पेश करे रहिया आहियूं। साईं जीएम सैद जी मुस्लिम लीग खां आलीहदगी ऐं मोहम्मद अली जन्नाह सां इख़्तिलाफ़नि जो ज़िक्र साईं जीएम सैद कयो आहे। अक्सर चयो वेंदो रहियो आहे त सैयद ऐं जनाह जा पाण में ज़ाती इख़्तिलाफ़ हुया ऐं ज़ाती इख़्तिलाफ़नि सबबि जीएम सैद मुस्लिम लीग जी मुखालफ़त कई हुई, पर हक़ीक़त में ईअं कोन हुयो ऐं इन हक़ीक़त खां असांजी नई नस्ल बि वाक़ुफ़ घटि आहे। इन करे 1945 वारे दौर जो हिकु बाब पेश करे रहिया आहियूं। इन वक़्त जी सूरत हाल कहिड़ी हुई? मुस्लिम लीग जे अंदरि हिकिड़ा पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि लाइ कमु करे रहिया हुआ ऐं ॿिया ख़ुसूसन साईं जीएम सैद वारा सिंध जे ॾुखायल हारी मज़दूर पोरियत ऐं सिंध ते सिंधियुनि जे इख़्तियार लाइ जाखोड़े रहिया हुआ। पर उन वक़्त जो अंग्रेज़ गवर्नर बि सैयद जो मुखालिफ़ हुयो ऐं सिंध दोस्त पॉलिसियुनि जे करे सिंध जो जागीरदार, वॾेरो, राशी कामोरो ऐं ॿिया मुफ़ाद परस्त बि जीएम सैद जी मुखालफ़त में हुया ऐं उहे मोहम्मद अली जनाह जा कन सैयद ख़िलाफ़ भरींदा रहंदा हुया। साईं जीएम सैद जे किताब नई सिंध लाइ जदोजहद, जंहिंमें मुस्लिम लीग खां जुदा थियण जो सबबु ॼाणायो वियो आहे, हिन किताब जो फ़सल 15 उनवान आहे मुस्लिम लीग खां जुदा थियण। जनाह साहब सिगोई कोयटा में आराम करे कराची मोटियो ऐं सर ग़ुलाम हुसैन जे बंगले ते महिमान थियो। उते जॾहिं खेसि मिलण वयुसि त खेसि सूबाई पार्लियामेंट्री बोर्ड जी मीटिंग मुहमिल करण ते सख़्त कावड़ियल ॾिठुमि। सूबाई लीग काउंसिल जे मेंबरनि जी दरख़्वास्त जी हिन वटि का बि वक़्त कान हुई। दौरान गुफ़्तगू हिन साफ़ ज़ाहिर कयो त काउंसिल जा मेंबर बेजवाबदार माण्हुनि जो मेड़ हो ऐं उन्हनि जो हिननि ॻाल्हियुनि में को बि वास्तो न हो। जीअं हिन पिए ॻाल्हायो त संदसि मोह कावड़ में ॻाढ़ो थी पए वियो ऐं आख़िर चयाईं त हाणे जुदा थियण जी हद खे अची पहुता आहियूं। मूं ॾिठो त जनाह साहब मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न हो। हिन खे इहो ख़्याल बि न आयो त मूं जेको बि कयो हो सो सिर्फ़ सूबाई मुस्लिम लीग जे प्रेसिडेंट जी हैसियत में ऐं जमायत जे हुकुमनि जी बजावरी कई हुई, जंहिं जमायत मूंखे चूंडियो हो ऐं जंहिंसां मुंहिंजी इब्तिदाई जवाबदारी हुई। इन खां अॻु जो हू वधीक कावड़िजे। मूं ॻरी दिलि ऐं ग़म जी हालत में हिन खां मोकल वरिती। घणे वक़्त खां ॿिनि ॿेड़ियुनि जे विच में पए हलियुसि।
ऐं दिलि ते घणो मूंझारो ऐं बार होम। ॿिनि कशिशुनि पे पंहिंजे तरफ़ छिकियो। हिकिड़ी हुई उन शख़्स जी वफ़ादारी जंहिंखे आउं क़ाइदे आज़म सॾण ते हिरियल होसि ऐं जंहिंसां मुल्क ऐं क़ौम जो मुस्तक़बिल वाबिस्ता ॼाणींदो होसि, जंहिंजी हिकु दफ़े शहीद थियण जी ग़लति ख़बर ॿुधण ते रोईंदे गश थियण जे वेझो थी वियो होसि, जंहिंजी सिहत ऐं आफ़ियत लाइ सुबुह ऐं शाम दुआ घुरंदो होसि। ऐं ॿिए तरफ़ मुंहिंजे सिंध देश जी मोहबत हुई जंहिंमें ॼाओ निपियो होसि, जिते मुंहिंजी 20 पीढ़ियुनि जो क़ब्रिस्तान हो, जंहिंजी भलाई ऐं बहितरी लाइ हज़ारा दरवेशनि ऐं बुज़ुर्गनि पंहिंजूं ज़िंदगियूं सर्फ़ कयूं हुयूं, जिन जा यादगार कुबन ऐं मुक़बरनि जी सूरत में अञा ताईं क़ाइमु ऐं हज़ारा माण्हुनि जो मरजव आहिनि। संदसि सचार, सादा, बेज़बान, मज़लूम ऐं ग़रीब देसनि जी भलाई बहितरी मुंहिंजी सारी सियासी ज़िंदगी जो बुनियाद ऐं असास हुई। सॼो गुज़िरियल साल मूं महसूस पे कयो त सिंध में जना साहिब जी मोहबतुनि जे विच में मुंहिंजी दिलि ॿुॾे उपड़े पई ऐं आहिस्ते आहिस्ते मूं ते ज़हन नशीन थींदो पिए वियो त हिकु शइ खे ज़रूरु छॾिणो पवंदो। थोरनि माण्हुनि लीग जे प्रेसिडेंट खे कॾहिं एतिरो नाराज़ ॾिठो हूंदो। इहा मुंहिंजे लाइ निहायत ॾुख जी ॻाल्हि हुई त हिन खे अहिड़ी नाराज़गीअ जी हालत में ॾिसां। असांजा सियासी अक़ीदा खणी साॻी राय जा न हुआ, पर संदसि उमिरि, इख़लाक़ ऐं ग़ैर मामूली क़ाबिलियत लाइ हमेशह मूंखे इज़त पई रहंदी आई ऐं इन इज़त में नाज़ुक ऐं पुरजोश मोहबत जा जज़्बात समायल हुआ जे हू घणनि नौजवाननि जी दिलनि में मूं वांगुरु पैदा करे सघियो हो। इन ॻाल्हि मूंखे ॾुख पहुचायो जॾहिं ॾिठुमि त हू ग़ैर वाजिबी तरह मूंसां सख़्ती ॾेखारे रहियो हो। मूंखे मंझाउंसि एतिरे क़दुरु उमेद कान हुई त हू चवंदो त हाणे जुदा थियण जे वेझा थिया आहियूं। इन मां असांजी कुशादगीअ जी खुलियल बूंह अची रही हुई। ही वाक़ई हिकु नागवार हक़ीक़त हुई जंहिंखे मुंहुं ॾियणो हो ऐं इन जे लाइ जजे सबुर जी ज़रूरत हुई। इन ई थोरे वक़्त में मुंहिंजी नज़र अॻियां कई गुज़िरियल वाक़ियात अची पेश थिया। छा इहो साॻियो जना साहिब न हो जंहिं बावजूद मुंहिंजनि उज़रनि ऐं एतिराज़नि जे मूंखे ज़ोरी सूबाई लीग जो प्रेसिडेंट बनायो हो? छा हिन मूंखे नंढी उमिरि में ऑल इंडिया मुस्लिम लीग जी वर्किंग कमेटी ऐं कमेटी ऑफ एक्शन जहिड़े जवाबदार जाइनि ते मुक़ररु न कयो हो? छा ही उहो साहिब न हो जंहिं मुंहिंजी खुलियल हिम्मत अफ़ज़ाई करे मुंहिंजे इख़लाक़ जी आम अॻियां साराह कई हुई? सिंध जे मुसलमाननि खे लीग जे झंडे हेठां गॾु करणु, महिनत ऐं सरजोशीअ सां खेनि बेदार करण जूं मूं में उमेदूं रखियूं हुयूं, पर 3 सालनि जे कलील अरसे अंदरि हालतूं अहिड़ियूं बदिलजी चुकियूं हुयूं जो इहो साॻियो माण्हू मूंखे जुदा थियण लाइ इशारो ॾेई रहियो हो। इहा तब्दीली जी हद हुई। इन्हनि 3 सालनि अंदरि सिंध में छा न थियो हो? आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि मुख़्तसिर कारकुननि मां मुस्लिम लीग वधी 100,000 कारकुननि, हज़ारा वॉलंटियरनि ऐं लखे मेंबरनि जे दर्जे ते वञी पहुती हुई। सियासी बेदारी जी शुरूआत थी ऐं सिंध लीग आहिस्ते आहिस्ते सूबे में हिकु ताक़त शुमार थियण लॻी, जो का बि वज़ारत संदसि मदद खां सवाइ रही न थे सघी। पर इन्हनि 3 सालनि अंदरि जिन माण्हुनि लीग खे ज़ोर वठायो तिन खे कहिड़ो फ़ाइदो पहुतो? जंग ऐं मार्शल जूं तकलीफ़ूं हिकु तरफ़ त मुल्क में रोज़ बरोज़ मिसकीनी ऐं बदअमनी ॿिए तरफ़ हुयूं। संदन चूंडियल एवज़ियन ऐं हाकमनि इन लाइ कुझु बि न कयो हो। संदन मुस्लिम लीग जमायत बि हिननि खे नफ़े खोरनि, रुशवतियुनि, गुरबत ऐं बदअमनी खां बचाए न सघी हुई। ग़रीब मज़लूम ॻोठाणनि जे अक्सर मुसलमान हुआ एतिरो सठो हो जो अॻे कॾहिं बि न सठो हुआऊं। इहो सभु लीग वज़ारत जे हथ हेठि सहणो पियो हुयुनि, जंहिं लाइ खेनि चयो वियो हो संदन हुकूमत आहे ऐं इन ई जे वसीले बेइंसाफ़ी, रुशवत, पुलिस जो ज़ुल्म, आफ़ीसरी दबाव, कपिड़े ऐं खादी जे शयुनि जी मसनूई खोट, खुलियल ब्लैक मार्केट खे सहणो थे पियुनि। संदन मुंहुं कुमाइजी विया हुआ, फाटल कपिड़नि सां अंग उघाड़ा ऐं पेट बुखिया थिए हलिया। खंड ऐं कपिड़े, राशन वारनि शयुनि जी खोट हुई। न मंझंदि सुठी ज़िंदगी गुज़ारण जो दम हो, न क़ौमी ज़िंदगी जी झलक। हिननि खे दांह करण ऐं आवाज़ उथारण जी का बि वाह कान हुई।
छाकाणि त संदन क़ौमी जमायत मुस्लिम लीग पिण वज़ारत जे पुछ सां ॿधी बीठी हुई। मुसीबत ज़दा माण्हुनि खे चयो पियो वियो त तेसीं तरसो जेसीं पाकिस्तान क़ाइमु थिए, पोइ संदन लाइ खीर ऐं माखीअ जूं नदियूं वही हलंदियूं। इन विच में मुस्लमाननि जे इत्तेहाद निफ़ाक़ जे नाले खेनि सभु कुझु सहणो हो। रुश्वत जूं पाड़ूं पातार में खुपी चुकियूं हुयूं। वज़ीरनि, अमलदारनि, ज़मींदारनि, जागीरदारनि ऐं वापारियुनि खे छूट मोकल हुई त पाकिस्तान जो गीत ॻाईंदा, क़ाइदे आज़म जो नालो उचारींदा, मुल्क खे भेलींदा रहनि। अॼु आउं मुस्लमानाने हिंद जे क़ाइदे आज़म जी हज़ूर में होसि, जो गुस्से में ॻाढ़ो थियल हो। मुंहिंजो ॾोह सिर्फ़ इहो हो त आउं पंहिंजी सम्झ मूजिबि इन्हनि असूलनि ऐं मक़सदनि लाइ लड़युसि थे, जिन जे करे हिकु वक़्तु मूंखे साराहियो हुआईं। मूं सूबाई मुस्लिम लीग जो अवाम में इज़त ऐं वक़ार क़ाइमु करण ते घुरियो ऐं बेज़बान सिंधियुनि तरफ़ां संदन ॾुख ऐं सूर ज़ाहिर करण जी जुरत थे कई, जंहिं में मुल्क जी वॾी जमायत कांग्रेस नाकामयाब थी चुकी हुई, छाकाणि त क़ाइदे आज़म जंहिंखे लखें सिंधी मुस्लमान पंहिंजो मुहाफ़िज़ ऐं मेहरबान लीडर सम्झी मोहबत करण लॻा हुआ ऐं उमेद हुई त उतां खेनि निजात मिलंदी। इन ई जे नाले खे बदनामीअ खां बचाइण लाइ मूं लड़ण जी हिमत कई हुई। पर अॼु इहो साॻियो क़ाइदे आज़म मूं मां राज़ी थियण जे बजाए नाराज़ थियो, मूंखे आफ़रीन ॾियण जे बजाए सख़्त कलामी करण लॻो। इहो सभु इन करे हो त मूं संदसि हुकुम पुठियां हली हा में हा न थे मिलाई ऐं अकुल ऐं ज़मीर मूजिबि जेकी सच सम्झुमि सो खेसि चई ॾिनुमि। नतीजो इहो निकितो जो हिन मुंहिंजी बेइज़ती कई ऐं लीग जे मुख़लिस कारकुननि खे बेजवाबदार माण्हुनि जो गुरोह ठारायो। हिन सूबे जे हक़नि, इख़्तियारनि ऐं सिंध जे माण्हुनि सां वास्ते रखंदड़ ॻाल्हियुनि जी मञण खां इनकार कयो। इहो सभु इन करे हो जो हू लीडर हो ऐं हिन जो हुकुम ज़रूर मञणो हो, पोइ खणी सही हुजे या ग़लति, हिन जे हुकुम खे आॾो अचणु या सवाल करणु गुनाह हो। हीउ इख़्तिलाफ़ ॿिनि वॾियुनि शख़्सियतुनि जे विच में न हो, जिन पंहिंजे ख़ुदि सरीअ मूजिबि हली कमु करण ते घुरियो। आख़िर हू लीडर हो ऐं आउं संदसि पोइ लॻो हुअसि। पर हीउ अणटिण मुक़ाबिलो ॿिनि सियासी नुक़्ते निगाहनि ऐं नज़रियनि जे विच में हो ऐं इहो गुज़िरियल सालनि में आस्ते आस्ते वधी वञी वण थियो। मुस्लिम लीग जे सदर जी सारी निगाह आसमानी बुलंदीअ खां हुई, जंहिं वटि नंढियुनि ॻाल्हियुनि खे का अहमियत कान हुई। हिन खे पंहिंजे प्लेन मुताबिक़ सिर्फ़ हुकुम करणो हो ऐं ॿियनि खे मञणो हो। पर आउं सिंध जी सरज़मीन जो रहाकू होसि ऐं इन में ई ॼाओ निपनो होसि त मकानी मुसीबतुनि ऐं मुश्किलातुनि, दर्दनि ऐं ॾुखनि जो गहरो अहसास होमि। तजुर्बे जे बिना ते इन राय ते पहुची चुको होसि त का बि शानदार इमारत पकी पीड़ खां सवाइ पाइदार नथी थी सघंदी ऐं वॾनि सवालनि लाइ नंढनि सवालनि खे पोइते उछलाइण सां दाइमी हल हासिल न थी सघंदो। जॾहिं जना साहब सां ई दर्दनाक मुलाक़ात करे जाइ ते मोटियुसि त पंहिंजे दोस्तनि ऐं संगतियुनि खे घुराए सारो हाल पेश कयुमि। जिन ॻाल्हियुनि में सदाकत सां एतबार थे कयोसूं, तिन ख़ातिर लड़ण करे घणेई दुश्मन करे विधा हुआसूं। पर मुंहिंजा तरक़ी पसंद दोस्त इन करे दिलि शिकस्ता न थिया। हिननि खे यकीन हो त जंहिं सूरत में हू हक़ ते हुआ, तंहिं करे हू कंहिं वॾी हस्तीअ जी मुखालफ़त करे या सख़्त मुश्किलातुनि जे बावजूद बि हटी न थे सघिया। हिननि खे सूबे जी भलाई ऐं बहितरी लाइ वक़्त ब वक़्त आवाज़ खड़ो करणो हो। पोइ नतीजो कहिड़ो बि निकिरे। थोरनि ॾींहंनि खां पोइ 24 अक्टूबर 1945 ते सस्पेंड थियल सिंध पार्लियामेंट्री बोर्ड जे मेंबरनि सां गॾु जना साहब ऐं मरकज़ी पार्लियामानी बोर्ड जे मेंबरनि अॻियां हाज़िर थियण लाइ सर ग़ुलाम हुसैन जे बंगले ते सॾु थियो, जिते जना साहब ज़ाहिर कयो त मरकज़ी पार्लियामानी बोर्ड जा मेंबर सिंध असेंबली लाइ लीग उम्मीदवारनि जी टिकटुनि जो फ़ैसिलो करे चुका आहिनि ऐं हुकुम कयाईं त असां लिखत में अंजाम ॾियूं त इन ई फ़ैसिले जे मञण ऐं इन ते अमल करण लाइ ॿधल रहंदासूं। इहो सॼो फ़ैसिलो ज़ाहिर करण खां अॻे चयो वियो। मूं इन फ़ैसिले खे मञण खां इनकार कयो। इते जना साहब थधे दिमाग़ ऐं हुकुम वारे लहजे सां मूंखे चयो त इन ई इनकार जे नतीजनि जो तोखे अहसास आहे मिस्टर सैयद? तोखे सलाह ॾींदुसि त मामले ते वरी बि गौर करे जवाब ॾे। मूं अदब सां वरंदी ॾिनी त साईं मुंहिंजा, आउं इन ई मामले ते गुज़िरियल 2 सालनि खां गौर कंदो रहियो आहियां ऐं मूंखे ख़बर आहे त छा करे रहियो आहियां। मुंहिंजी पहिरीं जवाबदारी सूबे जी जमायत सां आहे ऐं इन ई जी इजाज़त खां सवाइ
ॿिए कंहिंजो फ़ैसिलो मञे नथो सघां। मुंहिंजे इन ई इनकार खे जना साहब संदसि हुकुम जी इनराफ़ी ऐं लीग ज़ाब्ते जी भञकड़ी सम्झी वरी ॿिए दफ़े सारे मामले ते गौर फ़िक्र करण ऐं इन मां निकिरंदड़ उगरनि नतीजनि ते गौर करण लाइ चयो। संदसि हमदर्दाना सलाह लाइ संदसि शुक्रगुज़ारी कंदे मूं वरी संदसि ख़िदमत में अर्ज़ु कयो त गुज़िरियल मुलाक़ात खां वठी जॾहिं तव्हां जुदा थियण खे वेझो अचण जो इशारो ॾिनो हो, मूं इन मसइले ते वीचार पिए कयो आहे ऐं आख़िर इन राय ते पहुतो आहियां त मुंहिंजी पहिरीं जवाबदारी सूबाई कौंसिल सां आहे ऐं इन जी मंज़ूरी खां सवाइ कुझु करे नथे सघियुसि, ख़ुसूसन जॾहिं संदसि पास कयल ठहराव जी मुखालफ़त में उन्हनि जी मुक़ररु कयल कमेटी जे मशवरे खां सवाइ मरकज़ी पार्लियामानी बोर्ड यकतरफ़ो फ़ैसिलो कयो आहे। मुंहिंजी सियासी ज़िंदगी लाइ इहा हिकु नाज़ुक घड़ी हुई जंहिं जा अगरा नतीजा आउं चङी तरह महसूस करे थे सघियुसि। जंहिं वक़्तु आउं मुसलमाननि जे वॾे लीडर सां इन फ़ैसिले जी घड़ीअ में मोह मुक़ाबिल थिए थियुसि, वरी मुंहिंजी दिलि में ॿीहर मुख़्तलिफ़ वफ़ादारियुनि जे विच में तसादुम पैदा थियो। हिकु तरफ़ जना साहब जी शख़्सियत जी इज़त ऐं एतिराम हो जंहिं मूंखे अॻे केतिरा ई दफ़ा संदसि हुकमनि अॻियां कंध नवाए पंहिंजे जवान रफ़ीक़नि तरफ़ां तब जी कमज़ोर जो लक़ब हासिल करायो हो। ॿिए तरफ़ सिंध जे माण्हुनि जी वफ़ादारी ऐं सूबाई मुस्लिम लीग जी जवाबदारी हुई ऐं हींअर इन ई जे फ़ैसिले जी इनराफ़ीअ लाइ मूंखे हुकुम कयो थे वियो, जंहिं सूरत में इहो मुंहिंजी ख़ुददारीअ जे ख़िलाफ़ हो, तंहिं करे उन जे मञण खां इनकार कयुमि। गुज़िरियल काउंसिल जे मौक़े ते काउंसिल मेंबरनि जे मकानी रुजत पिसंदनि जे बरख़िलाफ़ ग़म ऐं गुस्से जो इज़हार ऐं संदसि हिमायती हाई कमांड जी बेइंसाफ़ीअ ते राज़पो मुंहिंजी अखियुनि जे अॻियां फिरी रहिया हुआ। उन वक़्तु मूं जेतोणीकि खेनि हक़ ते न सम्झियो हो, लेकिन मिंथ मेड़ करे मूं खेनि नरमीअ जो रस्तो वठायो हो, पर इन हूंदे बि हिननि ॾे को बि ध्यानु न थिए ॾिनो वियो। इहो तरक़ी पसंद गिरोह खे पब्लिक में बदनाम करण ऐं संदसि ताक़त खे ख़तमु करण लाइ ॼण हिकु खुलियल मनसूबो रिथियल हो। ऐं पंहिंजे लाइ जो राह अमल ॻोल्हे कढां सो लीग हाई कमांड मुंहिंजे लाइ अॻे ई ठाहे छॾियो हो। इन ई करे ख़ुददार ऐं ईमानदार जी हैसियत में मुंहिंजे लाइ ॿियो को रस्तो ई कोन बचियो हो। सभु का ॻाल्हि अहिड़ी तरह रिथी वई हुई जो मजबूरन इन ई राह सां हलणो हो। हाई कमांड खां जुदा थियण जी घड़ी अची मथां बीठी हुई, सिर्फ़ आख़िरी मोकिलाणी करणी हुई, सा कई वई। जना साहब जी नज़र में सूबे सिंध में मुस्लिम लीग ऑल इंडिया लीग जी शाख हुअण करे उन ई जे मातहत हुई ऐं इन खे का बि आज़ादाना हस्ती कान हुई। ऐं सिंध लाइ इहा पोज़ीशन क़बूल करण लाइ तयारु न होसि, जेतोणीकि मौजूदा दस्तूरुल अमल मूजिबि कानूनन संदन चवणु ठीकु हो, पर अहिड़ी हालत में सूबाई लीग खे मर्कज़ खां जुदा करणु बहितर सम्झुमि, बनस्पत इन जे त मर्कज़ जे पुछ में अटकी अंदरूनी आज़ादी ख़तमु करे छॾिजे ऐं इन ई तरह सां सिंध जे मुस्तक़बिल लाइ तरक़ी ऐं बहितरीअ जा सभु ख़्वाब बिना ताबीर जे रहिजी वञनि। हाणे त साफ़ ज़ाहिर थी चुको त जुदा थियण जो वक़्तु सचपच वेझो अची पहुतो हो। अॻे साल जॾहिं जना साहब बम्बई में सिंध वज़ारती मामले लाइ मूंखे घुरायो हो, तॾहिं तजुर्बेकार ऐं झूने लीडर जी हैसियत में मूंखे सलाह ॾिनी हुआईं त जेकॾहिं दुनिया में मूंखे कामयाबी हासिल करण जो ख़्यालु हो त मूंखे समझोते, कंप्रोमाइज़ ऐं सब्र खां कमु वठणु घुर्जे। हिन जी सलाह मूं जहिड़े गैर तजुर्बेकार ऐं इंतहा पसंद माण्हुनि लाइ दानिशमंदाना तदबीर हुई, पर इन वक़्तु जवाब में मूं अदब सां अर्ज़ु कयो हो त हक़ ऐं नाहक़ जी ख़बर पवण बाद सिर्फ़ आर्ज़ी कामयाबीअ लाइ हक़ खे छॾे नाहक़ सां सुलह करण मूंखां थी न सघंदो। पर उन वक़्तु जवाब में मूं अदब सां अर्ज़ु कयो हो त हक़ ऐं नाहक़ जी ख़बर पवण बाद सिर्फ़ आर्ज़ी कामयाबीअ लाइ हक़ खे छॾे नाहक़ सां सुलह करण मूंखां थी न सघंदो। अहिड़ी बेकार ऐं रदी शइ खे छॾे ॾियण त हलंदी रहे ऐं सब्र करे वेहण मुंहिंजी फितरत जे ई ख़िलाफ़ आहे। बेसब्री ऐं नाहक़ सां लड़ण जो मादो ई आहे जंहिं मां हर हिक जी इनकलाबी इत्तिहादी रुझान जो पतो पइजी सघे थो। इन्हनि जे ई वसीले रदी शयुनि खे कढी बहितरीन शयुनि खे आणे सघिबो, जेतोणीकि सब्र ऐं सुलह ज़माने जे दस्तूर मूजिबि आर्ज़ी कामयाबी खे पहुचाइनि था, पर बहितर इहो आहे त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिजे, बजाए इन जे असूलनि ते सौदो करे वक़्ती फ़ाइदो हासिल कजे। इन ई करे ई जॾहिं कांग्रेस खे ग़लति पॉलिसीअ ते ॾिठुमि त इन खे सब्र सां सहण जे एवज़ इन सां बग़ावत कयमि। लीग में बि इन ई इरादे सां आयुसि
त इन जे ज़रिए सिंध जे ग़रीब ऐं मज़लूम तबिके जो भलो करे सघंदुसि। पर जॾहिं ख़ुदि लीग वज़ारत ख़राबियुनि जो अॾो बणिजी पई तॾहिं कहिड़ी तरह सां इन ते सबुर करे बेइंसाफ़ियुनि सां सुलह करियां हा। मुंहिंजी नज़र में इहो बहितर हो त असूल ऐं ज़मीर ते हली अकेलो रहिजी वञिजे, बजाए इन जे जो ख़ुदी ऐं ख़ुददारीअ खे ख़तमु करे कामयाबी ऐं ताक़त हथ कजे। इहा सियासी तरक़ी मुंहिंजे लाइ का बि दिलचस्पी नथी रखे जा ख़ल्क़े ख़ुदा जे भले ऐं बहितरी लाइ कतब न अचे। इहे वीचारा ग़रीब हुआ जिन तक़रीरूं ॿुधियूं, असांजे चवण ते वॾा सरगिस कढिया, जेलनि में विया, तकलीफ़ूं सठाऊं ऐं वोट ॾिनाऊं। लेकिन इहा कहिड़ी सियासत चइबी जंहिंमें कम लथो काग़ज़ फाटो वांगुरु आर्ज़ी कामयाबी या वक़्ती मसलियतनि ख़ातिर इन्हनि जे फ़ाइदे खे क़ुर्बान करे छॾिजे। सही सियासत को वापार कोन आहे जंहिंमें हर का शइ नफ़े ऐं नुक़सान जी नज़र सां करणु घुरिजे। सियासत खे कामयाबी या शिकस्त जे नुक़्ते निगाह सां ॾिसण जो नतीजो इहो थींदो त इन जो बुनियाद इख़्लाक़ खां हटाए ख़ुदि मतलबीअ ते रखणो पवंदो। मूं उन वक़्त जे समूरे वाक़ियात खे इन ई नुक़्ते निगाह खां पए ॾिठो। ही मुलाक़ात जा लीग प्रेसिडेंट सां मुंहिंजी आख़िरी मुलाक़ात हुई। मूं लाइ आज़माइश जो वक़्तु हो। प्रेसिडेंट जो रोब ऐं शान, संदसि ज़बरदस्त जमायत, लखा पोइलग ऐं उन्हनि जी कठी ताक़त मुंहिंजे साम्हूं हुई। जेकॾहिं संदसि अॻियां सिरनुमाया हा त केतिरनि तरहनि जे शख़्सी फ़ाइदे ऐं आर्ज़ी कामयाबी जी उमेद हुई, पर इहो सभु ज़मीर ऐं ख़ुददारी खे विकिणी पोइ करियां हा। लखनि ॻोठाणनि जूं मुसीबतूं, तरक़ी पसंद गिरोह जूं गुज़िरियल महिनतूं मुंहिंजी अखियुनि अॻियां पए फिरियूं। उहे छा चवंदा, पोयां नसल कहिड़ी राय ॾींदा त सिंधियुनि में को अहिड़ो कोन हो जो सिंध जे शान बरक़रार रखण लाइ मुश्किलातुनि जो मुक़ाबिलो करे हा। आख़िर मूं फ़ैसिलो कयो। मूंखे ख़बर हुई त कहिड़ियुनि ज़बरदस्त ताक़तुनि जो मुक़ाबिलो करे रहियो होसि। न सिर्फ़ जमायत जे लीडर, मुस्लिम लीग हाई कमांड, इन्हनि जी मददगारनि ऐं सारी ऑल इंडिया मुस्लिम लीग जो गुस्सो पाण ते खणी रहियो होसि, पर लखा मुस्लिम अवाम जी कावड़ बि विरहायम थिए। जेकॾहिं हेकर लीग मां ॿाहिरि थी वियुसि त मुमकिन हो त केतिरा तरक़ी पसंद नौजवान जिन हिन वक़्त ताईं मूंखे मोहबत ऐं प्यार पे ॾेखारियो से बि नाराज़ थी पवनि। मुंहिंजे लाइ इहा सभ खां वॾी ॾुख ऐं अरमान जी ॻाल्हि हुई त आउं पंहिंजी क़ौम जे नौजवान तबिके खां बि जुदा थी वञा। पोइ खणी उहा जुदाई आर्ज़ी वक़्त लाइ हुजे। तरक़ी पसंद नौजवान तबिके खां जुदा थियण, जिन जे ख्वाबनि ऐं ख़्यालनि जी दुनिया मुंहिंजे इरादे ऐं अमल जी ज़िंदगी हुई, रिवाजी ॻाल्हि कान हुई। हू जिन ॻाल्हियुनि जे फ़िक्र में हुआ तिन जी हिफ़ाज़त कंदे रुजत पसंद मूंखे सदके जी बकरी बनाए रहिया हुआ ऐं हाई कमांड बाग़ी करार ॾेई रहियो हो जो हू सिर्फ़ अधो गाबरो महसूस करे रहिया हुआ। मूंखे ख़बर हुई त इन ई वास्ते केतिरी क़ीमत अदा करणी हुयमि। दिल जी इब्तिदाई ख़लिश, ज़ाहिरी शिकस्त, माण्हुनि जूं गिलाऊं ऐं ताना दड़का दहमान सभु सहणा हुआ, सिर्फ़ इन ई लाइ त मरसां पर ड्रब न चरसां मूजिब असूल न छॾिबा। मूंखे ख़बर हुई त जिन ग़रीबनि लाइ लड़ी रहियो होसि से बि बंभलाइजी मूंखे भुलाए छॾींदा ऐं क़ौमी गद्दार सम्झण लॻंदा। आउं इहो सभु कुझु सहण लाइ तयारु थी वियुसि, छाकाणि त मूंखे ख़बर हुई त हक़ जी राह में लड़ंदड़ हर हिक खे हक़ गो ऐं बाअसूल खे हमेशह खां अहिड़ियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो आहे। बाह में हथ विझण वारा सड़ण खां कोन डिॼंदा आहिनि। जना साहब मूं लाइ सिर्फ़ ॿ रस्ता छॾिया हुआ, बिना शर्त जे बैयत करियां या जुदा थियां। मूं जुदा थियणु क़बूलियो। इन ई वक़्तु मुंहिंजो हमराह ऐं हमदर्द दोस्त ऐं तरक़ी पसंद मददगार आगा ग़ुलाम नबी ख़ान पठान जो हेसि ताईं सभिनी हेठि मथां ऐं मुश्किलातुनि में मूंसां ॿांह ॿेली बीठल हो, मसलियत ऐं दानिशमंदीअ खे मठो करे जुदा थी वियो। हिन हाई कमांड जे हुकुम खे मञे संदन फ़ैसिले खे क़बूल करण जे काग़ज़ ते सही कई। मूंखे संदसि इन ई तरह जुदा थियण जो ॾाढो ॾुख थियो, पर मूंखे रज़ा ते राज़ी रहणो हो। मुंहिंजो डिघो ऐं कठिन सफ़र हो। मूंखे को बि हक़ कोन हो त हर हिक खे ज़ोरी सच साण हलायां। सुखनि वारी सद मतां का मूसी करे अंदर जिनी अध डूंगर से ॾोरींदियूं। जॾहिं आउं जना साहब जी ख़िदमत मां मोकल वठी उथी रहियो होसि त वरी टियों दफ़ो मूंखे नतीजनि ते निगाह करण लाइ तवजह ॾियारियो वियो। मूं वरी बि साॻियो जवाबु ॾिनो,
इन खां पोइ मूंखे लीग हाई कमांड खां संदसि चूंडियल उमेदवारनि जी लिस्ट मिली ऐं हुकुम मिलियो त इन्हनि जी मदद करियां, जंहिंखां मूं इनकार कयो। इन ई ते हिननि हिकु प्रेस में बयानु कढियो जंहिंमें जेकी थी गुज़रियो हो इन ई लाइ संदसि नुक़्ते निगाह पेश कयाऊं, जंहिं ते मूं बि मुनासिब सम्झो त पंहिंजी राय अवाम अॻियां रखां, जो हिकु डिघे बयान रस्ते 28 अक्टूबर 1945 ते ज़ाहिर कयुमि। इन ई बयान में मूं सर ग़ुलाम हुसैन वज़ारत सां इख़्तिलाफ़नि जे बुनियाद, लीग हाई कमांड जे इन बनस्बत रवश, वज़ीरनि मां केतिरनि जी गुज़िरियल रिवायतुनि ऐं संदन ईंदड़ इलेक्शन जे सिलसिले में साज़िशूं ऐं मनसूबा, हाई कमांड जे रुजत पसंद तबिके लाइ खुलियल तरफ़दारीअ में सूबाई मुस्लिम लीग ऐं आम राय जे ख़िलाफ़ वाज़े तौर बयान कई हुई। ही सिर्फ़ जुदा थियण कोन हो, पर इन पूरे मुक़ाबले जो सामान समायल हो। असांखे ख़बर हुई त रुजत पसंद 20 ॾहनि जो ज़ोर लॻाए तरक़ी पसंद गुरोह खे ख़तम करण जी कोशिश कंदा। असांखे पंहिंजे बरख़िलाफ़ सभई मुश्किलातुनि जो इल्मु हो। गवर्नर, वज़ीर, अमलदार, सरमाएदार तबका, ज़मींदार, जागीरदार ऐं वापारी ऐं उन्हनि जा छाड़ता सभु मुक़ाबले में अचणा हुआ, पर असां हाणे पोइते हटी न थे सघियासूं। अहिड़ी तरह सूबाई मुस्लिम लीग तरफ़ां उमेदवार बीहारे असां संदन इलेक्शन में मशगूल थी वियासूं। इन विच में घणियूं ई कोशिशूं थियूं त लीग हाई कमांड ऐं असां जे विच में समझौतो करायो वञे। इन लाइ पंजाब मुस्लिम लीग लीडरनि जे तरफ़ां कोशिशूं थियूं, पर सभु नाकाम थियूं। मूंखे सारे हिंदुस्तान मां तारूं ऐं ख़त दोस्तनि ऐं लीग वर्करनि ऐं नौजवान कारकुननि तरफ़ां पहुता। इन्हनि में साॻियो अॻियो तिर्ज़े बयान हो जो फ़रवरी 1945 में तजुर्बे हेठि आयल हो। सभिनी मुंहिंजे इख़्लाक़ ऐं सदाकत जी साराह ते कई ऐं क़बूल थे कयाऊं त हक़ असांजे तरफ़ हो। हाई कमांड जी पॉलिसीअ ते नुक्तेचीनी थे कयाऊं, पर आख़िर में वरी बि अर्ज़ कयल हो त मुस्लिम क़ौम जे फ़ाइदे ख़ातिर आऊं बिना शर्त जे हाई कमांड अॻियां पेश पवां। हाई कमांड जी सख़्त कलामी, रुजत पसंदनि जूं बदनामियूं, सभु कुझु सहण लाइ तयारु होसि। हिननि नौजवान मर्दनि ऐं औरतुनि जिन जी ईमानदारी ऐं सदाकत में का बि घटिताई कान हुई, पर अलबत् हू सिंध जे रोज़मर्रा कारोबार खां ना तजुर्बेकार ऐं अणवाक़ुफ़ हुआ, हिननि जूं अपीलूं असर खां सवाइ रही न सघियूं। नॉमिनेशन पेपर भरण खां अॻु में नवाबज़ादा लियाकत अली ऐं काज़ी ईसा सिंध में आया। मूंखे घुरायो वियो त खेनि मिलां। घणी गुफ़्तगू बैदि समझौतो थियो, पर आउं जॾहिं नॉमिनेशन भरण लाइ दादू वयुसि त उते मूंखे मालूम थियो त हिननि बाक़ी रहियल 4 तरक़ी पसंद गुरोह जे मेंबरनि जी मरकज़ी लीग तरफ़ां ॾिनल टिकेटूं बि रद्द करे छॾियूं ऐं तरक़ी पसंद गुरोह मां सिर्फ़ मुंहिंजी हिकु टिकेट क़ाइमु रखियाऊं। सा बि इन ई शर्त ते त आउं हर हिकु तरक़ी पसंद उमेदवारनि जी मुखालफ़त कंदुसि। लीग हाई कमांड जे हिन क़दम असांजी जुदाई खे मुकमिल करे छॾियो। इहो इशारो सम्झी मूं ऑल इंडिया लीग वर्किंग कमेटी ऐं कमेटी ऑफ एक्शन जी मेंबरनि तां इस्तीफ़ा ॾिनी ऐं पंहिंजी मिलियल टिकेट तां हथ खणी हेठियों बयानु जारी कयो। अफ़सोस नेठि ईअं थियो जंहिंजो असांखे अंदेशो हो। रुजत पसंद मुस्लिम लीगी लीडरनि बाबति असांजा ख़तरा सही साबित थिया। समूरे तरक़ी पसंद गुरोह खे मिलियल टिकेटूं बि रद्द करे खेनि लीग मां ख़ारिज कयो वियो आहे। असांजे गुरोह जे हिकु बि मेंबर खे मरकज़ी लीग तरफ़ां टिकेट कान ॾिनी वई आहे। पिछाड़ीअ जो नवाबज़ादा लियाकत अली ख़ान ऐं काज़ी ईसा साफ़ लफ़्ज़नि में इन्हनि 4 उमेदवारनि जे ख़िलाफ़ को बि क़दम न खणण जो वाइदो करे फिरी विया, जेतोणीकि इन्हनि 4 खे ख़ुदि सिंध जे रुजत पसंद तबिके तरफ़ां बि टिकेटूं ॾिनियूं वयूं हुयूं। रद्द थियल टिकेटूं उन्हनि माण्हुनि खे ॾिनियूं वयूं आहिनि जेकॾहिं मुस्लिम लीग जा मेंबर बि न रहिया आहिनि। संदन फ़ैसिलनि जो अंदाज़ो इन मां करे सघिजे थो त मोहम्मद अली शाह, वज़ीर पब्लिक वर्क्स जहिड़े आला इंसान खे लीग टिकेट खसे इन ई माण्हू खे ॾिनी वई आहे। ग़ुलाम नबी ॾहराज ॾांहुं इशारो हो, जेको 110 कलम हेठि केतिरा दफ़ा सज़ायाब थियो आहे ऐं जंहिं ते हिन वक़्त बि कोर्ट में कलम 110 हेठि कार्रवाई हलंदड़ आहे। इन करे आउं ज़रूरी थो सम्झां त सिंधी भाउरनि अॻियां रुजत पसंदनि गुरोह सां पंहिंजे इख़्तिलाफ़नि जी मुख़्तसिर तारीख़ पेश करियां। आम माण्हुनि खे ख़बर आहे त आउं लीग में दाख़िल थियण खां अॻे कांग्रेस जो मेंबर होसि। आउं कांग्रेस खां इन करे जुदा थियुसि जो इन्हनि
सूबे जे मुफ़ाद ते ऑल इंडिया सियासी मसलियतुनि खे तरजीह ॾिनी। जा पोज़ीशन आउं क़बूल करे नथे सघियुसि। आउं ऐं मुंहिंजा दोस्त लीग में दाख़िल थी इन जी कामयाबी लाइ हर तरह जी कोशिश कईसूं। इन ई उमेद ते त इन जे ज़रिए अवाम खे फ़ाइदो पहुचंदो जिन जी कसरत मुसलमान आहे, पर अफ़सोस जो असांजी उमेद पूरी न थी। हिंदू शाहूकार तबिके जे चंबे खां ग़रीबनि खे आज़ाद कराइण जे एवज़ ज़मींदार ऐं जागीरदार तबिके जे चंबे में वञी फाथा आहियूं। कांग्रेस में त कुझु उमेद हुई, हिते त ज़रो बि न आहे। ऐं मुख़्तसिर तरह असांजे इख़्तिलाफ़नि जा कारण पेश करियां थो। नंबर 1, सूबे जे सवालनि खे फ़ैसिले करण लाइ ऑल इंडिया मुस्लिम लीग जी पॉलिसी मुस्लिम अक़लियत वारनि सूबनि जा लीडर मुक़ररु करे रहिया आहिनि। उहे साहब असांखे हिंदुस्तान जे हिंदुनि जी ग़ुलामी खां आज़ाद करण जे एवज़ पंहिंजी ग़ुलामी में जकड़े सिंध में इब्नुल वक़्त ऐं रुजत पिसंदुनि खे मदद ॾेई ज़ोर वठाए अवाम खे मुस्लिम वॾेरनि जे हथनि में विकिणी रहिया आहिनि, जे अवाम जी कमाई ते मौजू माणींदा था रहनि। नंबर 2, जमायत जे ख़ुदि मतिलब अवाम दुश्मन ऐं इख़लाक़ ऐं बद इख़लाक़ लीडरनि खां पाक साफ़ करण लाइ का बि कोशिश कई नथी वञे, बल्कि रुजत पिसंद तबिके खे ज़ोर वठाए अवाम जी बहितरी ऐं भलाई जे सभिनी तजवीज़ुनि खे पाणी फेरियो थो वञे। अवाम जे हक़ीक़ी सवालनि खां ध्यानु फेरण लाइ हिंदुनि जे ख़िलाफ़ नफ़रत फैलाई पई वञे। नतीजो इहो निकितो आहे त असां अवाम लाइ कुझु करे न सघिया आहियूं। अंग्रेज़ी हुकूमत सां आज़ादीअ ख़ातिर लड़ण जी हिमत नथा धारियूं। कांग्रेस सां समझोतो करे गॾियल क़दम खणण खां ॼाणी वाणी परे रखिया पिया वञूं। नंबर 3, शाहूकार तबिके जे मुफ़ाद जी हिफ़ाज़त लाइ लीग हाई कमांड वारा मुंतज़िर आहिनि त सूबे जे काउंसिलनि में अहिड़ा बेकार मेंबर चूंडिया वञनि जो संदन हुकुमनि पटांदड़ ईंदड़ कॉन्स्टिट्यूट असेंबली में सिर्फ़ उहे मेंबर चूंडे मोकिलिन जे मुल्क ते हमेशह लाइ रुजत पिसंदनि जो राज क़ाइमु करण लाइ मदद ॾियनि। इन तरह सां मज़हब जे नाले में हिंदू शाहूकारनि खे कढी मुस्लिम शाहूकारनि खे उन्हनि जी जाइ ते आणे रहिया आहिनि। मुल्क जी आज़ादीअ खे पाकिस्तान जे बहाने सां कुर्बान करण लाइ तयारु आहिनि। मुल्क जो तरक़ी पिसंद तबिको हिंदू ख़्वाह मुस्लिम सां मिली कमु करण खां परे पिया भॼनि। अवाम जे हमदर्दनि सां ख़ासि मुख़ालफ़त अथनि। मुसलमाननि जी फ़र्ज़ी मुफ़ाद जे नाले ऐं इतिहाद जी आड़ में कसरत तादाद मुस्लिम अवाम खे मुस्लिम शाहूकारनि जे ग़ुलाम बनाइण जूं साज़िशूं सिटियूं पयूं वञनि। जॾहिं कंहिंखां सवाल पुछियो वञे थो त छा पाकिस्तान बि मौजूदा वज़ीरनि ऐं मेंबरनि जी मार्फत हासिल करे उन्हनि जे हथ में ॾिनो वेंदो त काविड़िजियो वञनि, चए जेसिताईं पाकिस्तान हासिल न थियो आहे इन वक़्त ताईं इक़्तिसादी मसइलनि जे हल करण जो सवाल न छेड़ियो वञे। इहो विसारियो था छॾनि त इहो फ़ैसिलो हिन वक़्त ई करणु ज़रूरी आहे त पाकिस्तान हुकूमत जूं वागूं अवाम दोस्तनि जे हथनि में वञनि या दुश्मननि जे हथनि में। लीग जे रुजत पिसंद तबिके खे सूबे लीग जे प्रेसिडेंट खे नज़रबंद करण खां को बि डपु नथो थिए। जेकॾहिं हू संदन तबिके जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ हारियुनि जे हक़नि लाइ लड़णु घुरे थो, हू नाज़ी तरीक़ो इख़्तियार करे पंहिंजे मुख़ालिफ़नि खे शिकस्त पहुचाइणु घुरनि था। बावजूद इन जे बि असांखे चयो वञे थो त अखियूं पूरे संदन पोयां हलूं। हक़ीक़त में लीग हाई कमांड खां जुदा थियण लाइ हालतूं घणे वक़्त ताईं मौजूदु हुयूं, लेकिन असां हथुल इम्कान कोशिश पई कई त जेतिरो थी सघे ओतिरो इन खे टारिजे ऐं कम अज़ कम इलेक्शन जे मामले में को समझोतो कजे। लेकिन असांखे तजुर्बे मां साबित थियो आहे त लीग हाई कमांड जो मुस्लिम इतिहाद जे नाले में सिर्फ़ पंहिंजे तबिके जो मुफ़ाद मक़सूद हो। इन करे अफ़सोस सां हेठियां क़दम खणण लाइ मजबूर थियो आहियां। नंबर 1, लीग हाई कमांड तरफ़ां जेको मूंखे टिकट ॾिनी वई हुई इन खे फिटो थो करियां त इहो त हू इन रहियल हिकु टिकट खे बि पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ विरहाइनि जो अॻी पंहिंजे हिकु छाड़ते खे उभारे मुंहिंजे साम्हूं बीहारियो अथनि, त इन करे आऊं खेनि मौक़ो थो ॾियां त अंदरूनी मुख़ालफ़त करण बदिरां ज़ाहिरी मुख़ालफ़त करे पंहिंजी दिलि ठारिनि। नंबर 2, ऑल इंडिया मुस्लिम लीग जी वर्किंग कमेटी ऐं कमेटी ऑफ एक्शन जी मेंबरी तां इस्तीफ़ा थो ॾियां। नंबर 3, मरकज़ी मुस्लिम लीग जे ज़ाब्ते मञण खां इन वक़्त ताईं जेसीं मौजूदा रुजत पिसंद लीडरशिप इन ते क़ाबिज़ आहे इनकार थो करियां। नंबर 4, सूबे सिंध मुस्लिम लीग जी वर्किंग कमेटी नए सिर मुक़ररु थो करियां। नंबर 5,
सूबे मुस्लिम लीग जी मुक़ररु कयल कमेटी जे मशवरे सां सूबाई लीग तरफ़ां मरकज़ी लीग जे उमेदवारनि जे बरख़िलाफ़ उमेदवार बीहारियां थो। हिन बयान जे निकिरण बैदि लीग हाई कमांड जे तरफ़ां ज़ाहिर कयो वियो त मुंहिंजे बरख़िलाफ़ इंतिज़ामी क़दम खणी मूंखे लीग मां ख़ारिज कयो वियो आहे। जेतोणीकि इहे रिवाजी ॻाल्हियूं हुयूं, लेकिन हाई कमांड जी ज़हनियत जो इन मां पतो पइजी सघे थो त कमेटी ऑफ एक्शन ऐं ऑल इंडिया वर्किंग कमेटी जे मेंबरनि खां पुछण खां सवाइ चंद मेंबर पाण में वेही ख़ारिज करे छॾियनि। ही जहिड़ो हिकु शख़्स जे ख़िलाफ़ न हो, लेकिन सारे सूबे मुस्लिम लीग जे ख़िलाफ़ हो। इन्हनि सूबाई मुस्लिम लीग खे मरकज़ी लीग खां अलॻि करे हिकु हथ ठोकी कमेटी मिस्टर गज़दर जे सहारे हेठि क़ाइमु कई, जंहिं लाइ बकौल गज़दर संदसि मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ खेसि थापियो वियो हो, लेकिन हाई कमांड वटां टिकट मिलण जी हालत में माठ रहियो। इन ई मौक़े ते लीग हाई कमांड जेके जाबराना तरीक़ा इख़्तियार कया, तिन जो असांखे शुरूआती तजुर्बो थियो। हिकु वॉलंटियरनि जो जथो मोकिलियो वियो त अची असांजी सूबे मुस्लिम लीग ऑफिस ते ज़ोरी कब्ज़ो करे। असां जेकॾहिं घुरूं हा त साॻिया तरीक़ा इख़्तियार करे सघूं हा, लेकिन असां अहिड़ा ज़लील तरीक़ा इख़्तियार करे फ़साद कराइण लाइ तयारु न हुआसूं। अहिड़ा तरीक़ा उहे ई इख़्तियार कंदा आहिनि जिन जो सच ते एतमाद न हूंदो आहे। संदन इन्हनि तरीक़नि मां पूरो पतो पइजी थे सघियो त नवाबनि, जागीरदारनि, लक़ब बरदारनि जी कश्तीअ खे तरक़ी पसंदनि खां काफ़ी ख़तरो महसूस थी रहियो हो ऐं इन करे असांखे शिकस्त ॾियण लाइ हिननि हर को ज़लील तरीक़ो इख़्तियार करण खां दरेग न थे कयो। इन्हनि खे मालूम हो त संदन ताक़त सिर्फ़ ज़ोर ज़बरदस्ती ऐं फ़िरक़ेवार इख़्तिलाफ़ फैलाइण रस्ते क़ाइमु रही सघंदी। तंहिं करे उन्हनि हथियारनि खे पूरी तरह क़तब आंदाऊं। असां इन जे मुक़ाबले में शराफ़त खे मद्देनज़र रखंदे सिर्फ़ अवाम खे बेदार करे हक़ ऐं नाहक़ सुञाणण जो रस्तो इख़्तियार कयो। असांजो सिंधी अवाम हारी ऐं मज़दूरनि जे पंहिंजे मुफ़ादनि लाइ आख़िर बेदार थी मुक़ाबलो करण में मुकमिल ईमान हो। असांखे यकीन हो त जेकॾहिं आर्ज़ी तरह हू ठॻिजी या गुमराह थी बि वञनि या हिननि खे हिसाए कमु कढियो वञे त बि कॾहिं न कॾहिं सुतल शेर ज़रूर निंड मां जाॻंदो। साईं जीएम सैयद जी मुस्लिम लीग खां जुदाई वारी दास्तान उन ई जे ई लिखियल किताब नई सिंध लाइ जदोजहद मां हिकु बाब पेश कयो वियो। उमेद तव्हांखे साईं जीएम सैयद जी मुस्लिम लीग खां जुदाई वारे मामले जी ॼाण हासिल थी हूंदी ऐं जीएम सैयद सिंध जे मज़लूम अवाम ऐं सिंध लाइ सचाई सां सियासत करण, मुसलमाननि ऐं पाकिस्तान जी हिमायत जा कारण पाण सैयद पधरा कया आहिनि। जेकॾहिं जीएम सैयद उन वक़्तु हालतुनि ऐं मोहम्मद अली जनाह सां ऐं अंग्रेज़नि सां ठाह करे हा त वॾा फ़ाइदा ऐं वज़ारतूं ख़ुसूसन सिंध जो वज़ीर आज़म थी सघे पियो, पर हिन समूरे लेख ॿुधण खां पोइ सैयद जी सचाई वारी सियासत ऐं सिंध सां मोहबत जी पधिराई थिए थी। हिन सिंध जे इश्क में सॼी ॼमार गुज़ारे छॾी, पर हिन पंहिंजा असूल कोन छॾिया। इहो ई सबबु हुयो जो पाकिस्तान खां अॻु ऐं पोइ जीअं जीअं सिंध सां ज़्यादतियुनि जो सिलसिलो वधंदो वियो, सैयद उन जी मुखालफ़त में अटल बीठो रहियो। समूरी रियासती मिशनरी हिन जे ख़िलाफ़ मुल्हनि, मज़हब, वॾेरनि खे इस्तेमालु कयो ऐं मुल्क ठहण खां पोइ सैयद घणो अरसो क़ैद में रहियो। हिन हिम्मत न हारी, क़ैद दौरान बि हिन कलम ज़रिए वॾो मवाद लिखियो जेको अॼु सिंधी क़ौम जी रहनुमाई करे रहियो आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त जीएम सैयद जेको कुझु बि सिंध लाइ लिखी वियो आहे, 100 खनि किताब आहिनि, उन्हनि खे आम कयो वञे ऐं नए नसुल खे पढ़ायो वञे, जीअं सिंध जे माज़ी जी हालतुनि जी ॼाण हासिल थी सघे। सिंध में इख़्तियार ऐं वसीला सिंधियुनि जा आहिनि। सैयद बि इन्हनि जी मालिकी जी ॻाल्हि कंदो रहियो ऐं उन्हनि लाइ विढ़ंदो रहियो। जॾहिं खां ही मुल्क ठहियो आहे त सिंध जे वसीलनि ऐं इख़्तियारनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीनुनि, रोज़गार ऐं मादनी वसीलनि खां सिंध वासियुनि खे महरूम कयो वियो आहे। हाणे बि ॻाल्हि वाज़े आहे त हर सूबे जा वसीला उतां जी अवाम जा आहिनि। पंजाब जे वसीलनि जो मालिक पंजाबी आहे। पख्तूनख्वा, बलोचिस्तान ऐं सिंध जा वसीला बि उतां जे ॼावनि जा आहिनि।
ही मुल्क तॾहिं ई शांती सां हली सघे थो जॾहिं हिते बराबरीअ जे बुनियाद ते हर क़ौम जी ख़ुदि इख़्तियारी ऐं उन्हनि जे वसीलनि ते उन्हनि जी मालिकी वारो हक़ तस्लीम कयो वेंदो। ही मुल्क शुरू खां ॾचनि में रहियो आहे, फ़ौजी तोड़े सिविल नौकरशाहीअ जे कब्ज़े में रहियो आहे। समूरनि वसीलनि ऐं इख़्तियारनि ते हिकु क़ौम जो पाकिस्तान ऐं मज़हब जे नाले में कब्ज़ो रहियो आहे। इन ई करे जेकॾहिं हिन मुल्क खे दुनिया जे ॿियनि मुल्कनि वांगुरु हलाइणो आहे त पोइ कानून, इंसाफ़, बराबरी ऐं क़ौमुनि जे हक़नि खे तस्लीम करणो पवंदो। ॿी सूरत में मुस्तक़िल मुफ़ाद रखंदड़नि जी कब्ज़े सबबि मुल्क जी जेका हालत थी आहे इन जो वजूद ख़तरे में पइजी वियो आहे। इन खे बचाइण जो वाहिद हल इहो आहे त क़ौमुनि जी हैसियत खे तस्लीम कयो वञे ऐं उन्हनि जे इख़्तियारनि ऐं वसीलनि ते उन्हनि जो हक़ तस्लीम कयो वञे। कुदरत जेके वसीला सिंध में पैदा कया आहिनि, फितरी तरह उन्हनि जी मालिकी जो हक़ बि सिंधियुनि जो आहे। इन ई हक़ लाइ जदोजहद करण बि फितरी अमल आहे। रियासती इदारा, वॾेरा ऐं लसानी गुरू पैदा करे सिंध में रहंदड़ मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़नि खे विढ़ाइण वारी पंहिंजी पुराणी साज़िश ते अमल पैरा आहिनि। इन करे सिंध जे हॾ ॾोखियुनि खे बिना कंहिं मज़हब ऐं ज़बान जे फ़र्क़ जे हिक थी सिंध जी मालिकी करणु घुर्जे। सिंध में रहंदड़ समूरनि सिंधियुनि जी गॾियल जदोजहद जे नतीजे में जॾहिं बि वसीला ऐं इख़्तियार सिंध खे मिलंदा त इन मां फ़ाइदो बि सभिनी रहंदड़नि खे हिकु जहिड़ो थींदो। इन करे सिंध दुश्मन कुवतुनि जी साज़िशुनि खे नाकाम बनाइण जो इहो वाहिद तरीक़ो आहे त सिंध में रहंदड़ समूरा सिंधी हिक थी जदोजहद कनि ऐं सिंध जी मालिकी कनि। सामईन, प्रोग्राम जी पुॼाणीअ ते एतिरो अर्ज़ु कंदुसि त तव्हां तालीमी इदारनि, यूनिवर्सिटियुनि मां भले तालीम जूं डिग्रियूं वठो, पर असल तालीम सिंध खे पढ़णु आहे। सिंध लाइ जिन पाण पतोड़ियो आहे, इन लाइ जंहिं जदोजहद कई आहे ऐं सिंध लाइ लिखियो आहे, उन्हनि खे पढ़ो ऐं अॼु सिंध जिन मुसीबतुनि जो शिकार आहे इन ई जो मुक़ाबिलो तव्हां सिंध खे पढ़ी करे सघो था। सिंध हीरनि सां भरी पई आहे। इल्म ऐं शऊर हासिल करियो ऐं सूरत हाल खे सम्झण जी कोशिश करियो। हिमत करियो, पाण में गॾिजो, हिक ॿिए खे सम्झण जी कोशिश करियो ऐं हिकमुठ थी पंहिंजा मसइला हल करायो। स्कूल खोलरायो, इस्पतालूं फ़ाल बनायो ऐं ॿिया समाज सुधारे जा कम करियो, छाकाणि त मुतासिर बि सिंधी माण्हू थी रहियो आहे ऐं अमल वारो गस बि तव्हांखे ई इख़्तियार करणो आहे। सिंध जी तारीख़ ऐं इल्म ते पंहिंजी सभाउनि, तंज़ीमुनि, शहरनि ऐं ॻोठनि में कचहरियूं करायो। समाजी बुराइनि जी पाड़ पटण लाइ वीचारियो। ख़ुदारा सिंध जी मालिकी कयो। ही सिंध धरती माउ तव्हां ॾे ख़ुशहाली ऐं आजपे लाइ वांझाए रही आहे। इन जी मालिकी तव्हांखे हिक थी हर हाल में करणी आहे। हिन ॾुखे दौर में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन इंतहाई माली मुश्किलातुनि बावजूद पंहिंजो सुजागी वारो सफ़र जारी रखियूं पियो अचे। असांखे यकीन आहे त असां गॾिजी सिंध जी मालिकी करण में कामयाब थींदासूं। ही तारीख़ जो सॾु आहे, ही धरती माउ जो सॾु आहे जेको असांखे हर हाल में वर्णाइणो पवंदो। प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबू थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन